सवाल रहे तो अबाबी जो क्या जवाब अब सवाल रहे तो बुधाया चओ हक़ नबी चओ हक़ नबी जी मुल्ला चवे थो त यो हक़ नबी नालो जायज़ नाहे जी अड़े तू नबी मां जान तो जे त जो पंहिंजो नालो छाए तो जो पंहिंजो नालो ईसा वा ईसा त नबी जो नालो हक़ नबी के नबी जो नालो आहे अलाई नालो चो कोने हक़ नबी के नबी जो नालो आहे हक़ नबी के नबी जो नालो कोने हां बाकी ईसा नबी ओ त अल्लाह जो नबी अब तू पंहिंजो नालो परे पो मटाए पो फकीर सिकंदरी दे पो बीजा हिकु न 11 नाला तो बुधाए 11 हिनन जो मौलवी आ उन मौलवी जो नालो आ रसूल खान छा नालो दस ओ चवे से न रसूल खान जो नालो मटाए हां हिनन जो मौलवी आ उन जो नालो आ यहया बिन नबी जो नालो आ हिनन जो मौलवी आ ज़करिया बिन नबी जो नालो आ हिनन जो मौलवी आ आदम अल्लाह जे नबी जो नालो आ हिनन जो मौलवी आ शुएब अल्लाह जे नबी जो नालो आ हिनन जो त एकड़ो मौलवी आ उन जो नालो आ अशरफ अली जी माना जी खबर थव अशरफ अली जी माना वा जेको अली खां भी अफजल हो जे छा हिनन जो मुल्लो सोने अली से को अफजल आ छा साईं ओरे तो ये पर नाला मटाए जो चरी चिप तोखे नका मुजाफ जी खबर नका मुजाफ इले जी खबर नका तोखे तरकीब जी खबर नका तोखे बलागत जी खबर नका तोखे नहव जी खबर नका तोखे सर्फ जी खबर तू तहां नथो कहे री तू वनी करे माण्हुनि खे खिलाए तो जो दीन सां कहिड़ो कमु भागा पंहिंजो